रहमान रहीम सभिनी खां अॻु में मां शुक्रिया अदा कंदुसि डॉक्टर रफ़ीक बांबड़ असांजो खटियल MPA BS 29 ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो बि शुक्रिया अदा कंदुसि जेके तव्हां आया आहियो, जेके हितां जा लोकल आहियो या ठरी मीरवा खां आहियो, सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां माना दिलि जी गहराई सां सभिनी खां अॻु में ईद मुबारक। ऐं ॿियो जीअं त पीर साहब हिकिड़ो जलसो मोरे में कयो, पाण कोन विया, असां सभु हुयासीं। हैदराबाद वारे जलसे में पीर साहब वाज़े करे छॾी ॻाल्हि कि इहो सौदो थियल आहे ऐं पीर साहब खे अॻु में ई ख़बर हुई कि GDA सां माना हे अहिड़ो हथु कंदा। ऐं पोइ बि पीर साईं जेको आहे मथे ॻाल्हाए छॾियो कि भई हिननि सां ठहंदासीं कोन, जेको असां ते भरोसो करे असां सां गॾु बाह बेवली थी करे हलनि था असांजा साथी, असां भले हराए वञूं पर असां हुननि जो साथ न छॾींदासीं। जेके बि हिते तव्हां उहिदेदार, पार्टी वर्कर, पीर साईं जा कारकुन, मां चवंदुसि मुजाहिद, जेके बि आहियो बिल्कुलु दिलि न घबरायो, अल्लाह ख़ैर करे। इलेक्शन जीअं ॿुधायो डॉक्टर साहब कि कीअं 300 वोट हर पोलिंग ते उन्हनि खे घणा 3 ॾींहं अॻु में मिली विया हुया बैलेट पेपर ठपे सां गॾु। हे दिलि शिकस्त थियण वारो टाइम कोन्हे। ऐं हिननि जो इहो किस्सो नानी भेड़ो जेको आहे हेठि मथे, इहो हलणो बि कोन्हे। जंहिं नमूने सां हिननि डिज़ाइन करे हुकूमतूं ठाहियूं आहिनि हेठि मथे, इहो किस्सो सुभाणे परे फॻो कंदो, वरी बि वारो तव्हांखे मिलंदो। हिन टाइम ते सॼी सिंध में पर हे जेको जलसो थियो हुन खां पोइ सॼे पाकिस्तान में हिकिड़ी उम्मीद जी किरण जागी आहे। पीर साईं पगारा सबक़तुल्लाह शाह जी शिकिल में, रूप में वापसि सभिनी खे सिंध वासियुनि खे माण्हू जेके आहिनि वापसि सूर्यो बादशाह वारी किरणूं नज़र अचनि थियूं। असां हुन दौर में बि न ठहियासीं अंग्रेज़नि सां, न असां यज़ीद सां ठहियासीं, असां हिन दौर जे यज़ीद सां बि कॾहिं कोन ठहंदासीं। जॾहिं बि सिंध जी या सिंध वासियुनि जे हक़ तलफ़ी जी ॻाल्हि थींदी, हुते पीर साईं पगारो नारो हणी छॾंदो त भेट पगारा थी वेंदी जाते काथे। तव्हां सभु दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं जेको जज़्बो, जेको हिमत तव्हां में आहे, जेको तव्हां हिन टाइम ते 12 खां पोइ बि वेठा आहियो। माज़रत असांजी तरफ़ां कि असां थोरो लेट थियासीं, तव्हांखे तकलीफ़ ॾियणी भई असांखे थोरो लेट थियासीं। अॻिते लाइ हाणे सोचो, हे छॾे ॾियो, ईद मिलन पार्टी में महफ़िल खे मटायूं। जेको थियो 2 महीना अॻु में 8 फरवरी ते का ॻाल्हि कान्हे, परवाह न आहे। इंशाअल्लाह हे जल्दी फॻो कंदा, वरी इलेक्शन थींदी, हिननि खे अहिड़ो सबक़ सेखारींदासीं कि हे ॿीहर ते वर्क करण जी पोज़ीशन में बि न हूंदा ऐं सच ऐं कूड़ पधरो थी बि चुको आहे, अञा थी वेंदो ऐं इंशाअल्लाह तव्हां असां सुरख़ुरू थींदासीं। तव्हां दोस्तनि जी वरी महिरबानी सभिनी दोस्तनि जी ऐं क़िबला साईं सैयद मोहम्मद इस्माइल शाह जन जी। हिते जेके दोस्त आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त हू हिन पासे